नहमदुहु वनस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनु'मिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्ना सय्यदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना फमिनहुम ज़ालिमुन लिनफ़्सिही वमिनहुम मुक़तसिदुन वमिनहुम साबिक़ुन बिल ख़ैराति बिइज़्निल्लाह ज़ालिका हुवल फ़ज़्लुल कबीर वफ़ी मक़ामिन आख़र क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अजो को ही प्रोग्राम अज़मते कुरान मजीद सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां गोठ जलाल सूमरे जे अंदर
असांजे निहायती मोहतरम व मुकर्रम साईं कारी असदुल्ला साहब जे मेहनतुनि ऐं कोशिशुनि सां ही प्रोग्राम मुनक़िद थी रहियो आहे। असली खिताब असांजे मेहमान मुकर्रमनि जो इंशाअल्लाह वारे वारे सां थींदो। असां पाड़े जा आहियूं, शिरकत जे लाइ आया हूं, दुआ जे लाइ आया हूं। अज़ीज़ो, हिकड़ियूं आहिनि रूहानी नेमत, ॿियूं आहिनि जिस्मानी नेमत। जिस्मानी नेमतूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नाफरमान खे बि ॾींदो, काफ़र खे बि ॾींदो, बेनिमाज़ीअ खे बि ॾींदो, मुशरिक खे बि ॾींदो, मुनाफिक खे बि ॾींदो। पर रूहानी नेमत जेका आहे उहा अल्लाह पाक उन खे अता फरमाईंदो जंहिंसां मोहब्बत। हदीस में ईंदो आहे, मुंहिंजे महबूब अल करीम फरमायो हो, जॾहिं अल्लाह पाक कंहिं बाने ॾे 70 भेरा मोहब्बत जी निगाह सां ॾिसंदो आहे, अल्लाह पाक उन खे दीन जे लाइ चूंडींदो आहे। चओ न सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे त सुभान अल्लाह कयो। इहा तमामु वॾी ॻाल्हि, इहा तमामु वॾी। कुरान मजीद अल्लाह करीम जी उन्हनि नेमतुनि मां हिकिड़ी नेमत आहे। कुरान मजीद अल्लाह जो कलाम सैयदना अली अल मुर्सा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, दुनिया वारा हो जॾहिं मूंखे इबादत जो शौक़ु थींदो आहे, निमाज़ पढ़ंदो आहियां, बंदगी जो शौक़ु थींदो आहे, निमाज़ पढ़ंदो आहियां, पर जॾहिं अल्लाह जे ज़ात सां कचहरीअ जो शौक़ु थींदो आहे त क़ुरान पढ़ंदो। क़ुरान अल्लाह जो कलाम, कुरान अल्लाह जो कलाम। अल्लाह, यह मामूली गाल कान्हे का, ये कुरान मजीद मामूली गाल कान्हे का। तवज्जो कजे। फरमाए, इन्ना अरसनल अमानता लस समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा वअशफक़न मिनहा वहमलहल इंसान। ॾाढा चओ सुभान अल्लाह त ॻाल्हि सम्झाए। फरमाई, जॾहिं क़ुरान मजीद जे नुज़ूल जो अल्लाह पाक इरादो फरमायो, जॾहिं क़ुरान मजीद जे नुज़ूल जो अल्लाह पाक इरादो फरमायो, सब खां पहिरियां अल्लाह पाक आसमान खे फरमायो, आसमान हिन क़ुरान जो वज़न खण, हिन क़ुरान जो भार खण। अल्लाहु अकबर, तमाम वॾो आहे, जाॾे निहार जो आसमान ई आसमान नज़र पियो अचे, बुलंदी एतिरी आहे जो अखि खुटे पर आसमान कोन खुटंदो, एस ताईं कोई कोन पहुची सघियो। आसमान क़ुरान जो वज़न खण। अल्लाहु अकबर। मुसलमान हो, क़ुरान मजीद बावजूद वुसअत जे बावजूद, कुशादे जे बावजूद, बुलंदीअ जे बावजूद खुटी पियो, इनकार कयईं। फअबैन अन यहमिलनहा, क़ुरान मजीद इनकार, आसमान इनकार कयो, मौला मुंहिंजी भेणी कान्हे का, मां इन जो वज़न कोन खणी सघंदुसि। हाणे ज़रूरी आहे त क़ुरान मजीद अहिड़े ज़र्फ़ ते नाज़िल थिए, अहिड़ी ज़ात ते नाज़िल थिए, अहिड़ी हस्तीअ ते नाज़िल थिए जंहिंजी बुलंदी 70 आसमाननि खां बुलंद हुजे। कायनात जे तख़्ते ते उहा हस्ती आमना जो लाल, उहा हस्ती आमना जो लाल जंहिंजी बुलंदी 70 आसमाननि खां मथे। सुभान, तवज्जो कर। मेराज वारी रात
आमोना जे लाल सैर कयो आसमानन खां मथे आसमानन खां मथे सारी कायनात जे पैगंबरन सैर कयो लेकिन ज़मीन जे फर्श ते आमोना जो लाल जे सैर कयो फर्श ते भी त अर्श ते भी तवज्जो कजई इन करे कुरान मजीद जो नुज़ूल आमोना जे लाल ते थियो वा। अल्लाहु अकबर मुसलमान हो कुरान मजीद चूंडा चूंड फरमाई सुम्मा औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना फरमाई पोसा चूंड कंदा हूं पांजे बानन मा जे बाने के चूंडियो ये जै तेजी जाय काने का तवज्जो कजई कारूं बंगला दुनिया जो इज्जत आई आराम सबके के मिलंदा लेकिन कुरान जे ला फरमाई वा मुजी चूंडा जेके अता फरमाया क्या चूंडा शहर में ॿिया बि माण्हू आहिनि पर न कुरान मजीद जे ला अल्लाह पाक साईं फिदा हुसैन साहब जे खानदान के चूंडियो क्या चूंडा ये मामूली गाल काने तवज्जो करिए दुनिया जे जहान में के वारिस थिया अबे जा के वारिस थिया अमर जा के वारिस थिया भाव जा के वारिस कंजा थिया के कंजा वारिस थिया लेकिन सोहणा अबो वफात करे वेंदो वा वर्षे में मिलियल गाड़ी भी फना वर्षे में मिलियल कार भी फना वर्षे में मिलियल घर भी फना अल्लाहु अकबर जायदाद भी फना लेकिन सोना कुरान मजीद अल्लाह पाक की तरफा वर्षो अल्लाह जी जात बाकी त कुरान वारो वर्षो भी बाकी दुनिया जा मनसब सब इते फना दुनिया जा मनसब सब इते फना थी वेंदा अल्लाहु अकबर दुनिया जो मनसब हे वडेरो आ हे से अमीर आ हे हिया हे सब मनसब इते खत्म थी वेंदा तवज्जो कजै मुझे सुने अली रज़ी अल्लाह तो फरमायो दुनिया वारा हो तमामा कोई पांजो पाण के वडेरो न समझे कोई पाण के गरीब न समझे सोना अली जेको गरीब चौंदो मां गरीब हाँ जेको अमीर चौंदो मां अमीर हाँ अल्लाहु अकबर किया चवे तमा गरीब ना आया किया चवे तमा अमीर ना आया मुझे सुने अली रज़ी अल्लाह तो फरमायो दुनिया वारा हो जेकर अमीर ऐं गरीब जी हकीकत ॾिसणी अथव तव्हां ताईं ॿिन्ही जी वञी कब्रूं ॾिसो जहिड़ा 5 फुट हुनखे तहिड़ा 5 फुट हुनखे हो भी पाण सां मिल्कियत कोन खणी वियो हू भी पाण सां गुरबत कोन खणी वियो अल्लाहु अकबर मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे हिकिड़ा शख्स पाण में विड़ी पिया हो चवे त हीअ ज़मीन मुंहिंजी हो चवे त मुंहिंजी ज़मीन आहे ॿिन्ही में फ़ैसिलो कोन पियो थिए ज़मीन विच ते ॻाल्हायो ज़बाने हाल असां चयो फरमाई फलाणा तूं छो पियो विड़ी तूं छो पियो विड़ी न मां तुंहिंजी हाँ न मां न हिन जी हाँ अल्लाह को तव्हां ॿई मुंहिंजा ॿई तव्हां अॼु ज़मीनुनि ते झेड़ा आहिनि फुट ते झेड़ो आहे पंजाब पड़े 7 फुट ते झेड़ो थियो 7 मरा पट्टी ते या ज़मीन ते पई अल्लाह मुसलमानो कुरान इज्जत हा हदीस में इंदो वा कुरान मजीद जो आवाज अल्लाह पाक एडे शौक सां ॿुधंदो आहे एडे शौक सां ॿुधंदो आहे मुंहिंजे महबूब करीम फरमायो जीअं को माण्हू के औरत जे राग जो आशिक हुजे के औरत जे राग के तवज्जो सां ॿुधंदो हुजे साईं फरमायो उहो एतिरो तवज्जो सां कोन ॿुधंदो हूंदो जेतिरो अल्लाह पाक पाने जे ज़बान मां कुरान ॿुधंदो या केॾी वॾी ॻाल्हि इन्हनि ॿार जेके कुरान शरीफ़ पढ़नि था उनजी वॾी हैसियत ये मामूली था न समझे हज़रत साईं वारा फरमाईंदा हा अल्लाह पाक दुनिया के कायम ही इन्हनि बचन जे कर रखियो छो त कुरान मजीद जेस ताईं आहे तेस ताईं क़यामत कान्हे कुरान जेस ताईं आहे क़यामत कान्हे अल्लाह जो एजाज तब या इन्हनि बचन जी मेहरबानी तब जो कुरान पढ़न था अल्लाह अल्लाह सी तवज्जो सां ॿुधो तवज्जो अॼु सूरत हाल इहा आहे कुरान शरीफ ने खोली दो जल्दी अखियुनि मां पाणी
छाजो चंडराई अल्लाह जो ख़ौफ़ खां न चंडराई जो जी कुरान खोलिया थो त अखियुनि में पानी थो अचे अखियुनि में सूर थो हिरायो कोन थी पाण हिरायो कोन थी पाण समझो गा कुरान के वक्त 5 वक्त नमाज पढ़ो 5 वक्त पाबंदी से नमाज पढ़ो बियो सिपारो दौड़ 313 दफा दुरूद इंशाअल्लाह तवाजी जिंदगी अजीब बनी अजो सब परेशान छो आहियूं कुरान जे वेझो कोने को सारी उम्र गुजरी वही दुआ कुनूत जी खबर काने का उम्र गुजरी वही अत्तहियात जी खबर काने का असां वटि मायूं ईंदियूं न साईं ही कम ॾाढी वज़ीफ़ो तो जंहिं में पढ़ साईं पढ़ियल कान्हे मां पढ़ियल कान्हे ॾाढी वॾी बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ साईं मां पढ़ियल कान्हे माना बिस्मिल्लाह बि कान थी अचे पर जेकर इन्हे कुराड़ीअ खां पुछ त बेनज़ीर वारा 12,000 कीअं मिलंदा आहिनि सॼो किस्सो तो ॿुधाई भाई खबर ना है तो कुरान मजीद फरमाई वमन आरज़ल ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ल्का वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा फरमाई दुनिया वारा हो जने तो कुरान मजीद के छॾींदो कुरान मजीद के नमाज के छॾींदो ज़िक्र के छॾींदो अल्लाह पाक ने तुमा ताजी मईशत ते तंग करे छॾींदो साहब रोज़ीअ में बरकत खत्म इज्जत में बरकत खत्म सेहत में बरकत खत्म घर जो सुकून खत्म वो वेठो मुल्ला ॾे भॼंदो साईं रोज़ी में बरकत काने घर में भनण वा वो किताब पढ़ हाणे मुल्ला किताब पढ़ी रहियो अल्लाह किताब पढ़ चाहे वो बाबे साडे ईंदा थई किताब तो पढ़ वो किताब पढ़ियो चाहे यो कीअं किताब पढ़बो वो मुल्ला वॾा उस्ताद कंध हेठ करे वॾो ज़ुल्म थियल आहे कारो इल्म थई तावीज़ पियल थई बुत पियल थई दुनिया अलाए काथे पहुती असांजे अबड़न ऐं ढकणनि या जिननि मां जान करे दुनिया वञी चंड ते तव्हां खां वधीक जिन आहे कहिड़ो जिननि जो ॾोह ये जिननि तावीज़ ये बुत कम कंदा वो इमरान खान खे छो हयो अथनि जेल में ज़रदारी सुन्नियूं बुकियो आहे 4 मुला विहारिया लख लख ॼाव थो हणोसि ॾाइण खे त बुतल वांगुरु ॻरी ख़तम थी बुत हणोसि कोई लूण वांगुरु ॻरी ख़तम थी छो नथो ख़तम थी बुतनि जो ॾोह बि असां कयो जिननि जो ॾोह असां कयो ये तावीज़ जो ॾोह बि असां कयो चरिया थिया हो छा कुझु सियाणा थियो कुझु सम्झो ॻाल्हि फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह ए ईमान वारा हो रब करीम का मदद तलब कला कयो सब्र जे जरिए साईं नमाज जे जरिए अब नमाज पढ़ साईं दुआ कर सदोड़ो थिया नमाज पढ़ा दुआ कर सदोड़ो थिया नमाज पढ़ा ये सदोड़ो थे पो नमाज पढ़ा अब हम मानी खाइंदे साईं रोज़ी के पुठी लगी सही रोज़ी मानिए जला दुआ जी जरूरत है फकीर के कारे बाकी नमाज जला दुआ करी से सदोड़ो थे पे ईसा से मेरी गाल तो पादर कोने जो नमाज पढ़ समझो कुछ गाल फरमाए अज अम्मड़ परेशान अब्बो परेशान भाव परेशान उस्ताद परेशान दोस्त परेशान से ही वफा काने का अल्लाहु अकबर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो वा ओ दुनिया वारा हो के बेनमाज़ या सा दोस्ती न रख जाए छो तो यो अल्लाह सा सच्चो कोने त तोसा केड़ो सच्चो थी अल्लाह सा सच्चो ना तो सा केड़ी वफा रब जो खाई करे कबूल यो बासे कोन तो सा करो सजो थी अफसोस
24 कलाकनि में जूम कान थी चोरी निमाज़। हिन मुसलमानी में को फर्क कोन्हे। मुझे महबूब अल करीम अल फरमायो मुसलमान काफर जे विच में फर्क कंदड़ अमल निमाज़ आ निमाज़। इन प्रोग्राम जो मकसद है खर्च है इंतजार है परेशानियों ये सिर्फ इन जे लाइ। वो हिकिड़ो न निमाज़ी थी पियो, हिकिड़ो निमाज़ी थी पियो साईं असदुल्ला जो खर्च सजाए। हिकिड़ो को निमाज़ी थी पियो वो दीन ते अची कुरान मजीद तिलावत कई साईं असदुल्ला जो खर्च सजाए। अचो कुरान का सवा का भी कामयाबी काने, कुरान का सवा का भी काने। रिस्क में बरकत पो धंधन में बरकत पो पर कुरान हदीस में इंदो वा बानो जने कुरान मजीद जी तिलावत कंदो वा अल्लाहु अकबर अल्लाह पाक उनके एतिरो अता फरमाइंदो आहे, एतिरो अता फरमाइंदो आहे जो हिकिड़े पासे रा बाना दुआऊं घुरल, हिकिड़े पासे रा बानो दुआऊं घुरल, हे बाना दुआऊं न घुरे रुगो कुरान मजीद जी तिलावत पियो करे बग़ैर दुआ घुरण जे अल्लाह पाक हुननि खां वधीक ॾींदो। अज़ीज़ो उम्र जो को फर्क कोन्हे। ये न समझो त हाणे असांजी उम्र वॾी थी वई आहे कीअं क़ुरान पढ़ंदासीं। असां चन्याणी में ॾाढो अरबाब हूंदो, तव्हां केतिरनि ॾिठो हूंदो। वो वॾी उम्र में बाबे क़ुरान पढ़ी, वॾी उम्र में बाबे क़ुरान पढ़ी। क़ुरान पढ़ उस्ताद साईं असदुल्ला का टेम वठो, साईं रात जो असांखे टेम ॾे या को असांखे टेम ॾे 2 अखर 4 अखर 5 अखर बिला आख़िर माण्हू पढ़ी पवंदो। हिकिड़ो सिपारो न तिलावत सां तजवीज़ सां पढ़ियो पाण क़ुरान शरीफ़ में सॼो पढ़ी वेंदो। पर हिम्मत कयो, कोशिश कयो, ज़िंदगी हली वेंदी, इंतज़ार कंहिंजो कान कंदी। क़ब्र अमलनि जो नालो अथव, क़ब्र अमलनि जो नालो आहे। इहो तव्हांखे ठल्लो आसरो मिड़ई खेर आहे, का ॻाल्हि कान्हे का सोना ईअं कोन्हे। इहो तव्हांखे धोखो आहे, मिड़ई खेर आहे, का ॻाल्हि कान्हे का। छो खेर खेर कोन्हे को, तव्हांखे अमल करणा पवंदा। मूं जेको कुझु चयो अल्लाह पाक क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए, तव्हां दोस्तनि जो ॿुधण क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।